खूबसूरत लफ्ज़न जी मालिक अदी शमीम सिमरो कराची खां लिखे थी। हयाती जी गुजारत खे परूड़ियो अथम, हयाती जी गुजारत खे परूड़ियो अथम, सजण तुंहिंजी हकारत खे परूड़ियो अथम। ॻणिया थी ॻाल्हिड़ियूं ॻणती छॾियो ॻारे, ॻणिया थी ॻाल्हिड़ियूं ॻणती छॾियो ॻारे, अजीबनि जी इनायत खे परूड़ियो अथम, सजण तुंहिंजी हकारत खे परूड़ियो अथम। ख़बर आहे ज़माने साज़ माण्हू तूं, ख़बर आहे ज़माने साज़ माण्हू तूं, कई तोजा वज़ायत खे परूड़ियो अथम, सजण तुंहिंजी हकारत खे परूड़ियो अथम। लॾे विया जूअ मां रिश्ता समूरा छो, लॾे विया जूअ मां रिश्ता समूरा छो, मिटनि जी हाण चाहत खे परूड़ियो अथम, सजण तुंहिंजी हकारत खे परूड़ियो अथम। शमीम त सफ़ा सादी ऐं अयाणी बि आहे, शमीम त सफ़ा सादी ऐं अयाणी बि आहे, ज़माननि खां मोहबत खे परूड़ियो अथम, हयाती जी गुजारत खे परूड़ियो अथम, सजण तुंहिंजी हकारत खे परूड़ियो